डाक की जात ना है जो वहे सो लहे। सिंध सुहारीअ जी ॻोहियल चिकी मिटीअ मां केतिरनि ई अज़ीम हस्तियुनि जन्म वठी सिंध जो नाव रोशन कयो। उन्हनि हस्तियुनि मंझां नौशरो फिरोज़ ज़िले जे ॻोठ मोसी देरे में 21 जून 1924 ते अली मोहम्मद मीरबहर जे घर में जन्म वठंदड़ शेर मीरबहर बि पाण मल्हायो। शेर मीरबहर नंढपण खां ई मल सां चाह रखियो। 8 सालनि जी उमिरि में ई ॻोठ जे घिटिन, वाहन जे कपनि, दरिया जे किनारे ऐं ओताकुनि में मल्ह मुक़ाबलनि दौरान कंहिंजी बांह भॻी त वरी कंहिंजी टंग संदसि पहलवानी जी वाखाण राणीपुर जे पीरनि ताईं पहुती। उन वक़्तु राणीपुर जा पीर मल्ह पहलवान खे तैयार करे मुख़्तलिफ़ मलाखड़नि में लाहींदा हुआ ऐं अहिड़ीअ रीति राणीपुर जा पीर अची अली मोहम्मद वटि पहुता ऐं ख़ासि शेर मीरबहर जी बांह घुरियाऊं। अली मोहम्मद मुर्शिदनि खे जवाब ॾियणु गुनाह समझो ऐं शेर खे पीरनि हवाले कयो। पीरनि शेर मीरबहर जी तरबियत ऐं खाद खुराक करे मलाखड़े जे पिड़ में लाथो। शेर मीरबहर केतिरा ई यादगार ॾेही ऐं परॾेही मुक़ाबला खटिया, जिन जूं सारोणियूं नाने फ़तेह मोहम्मद वॾो साह भरे मल जे इश्क जूं सारोणियूं ॿुधायूं त फ़तेह मोहम्मद हिसबाणी ख़ुशख़ैर मोहम्मद हिसबाणी वारनि जे ॻोठ में मल्ह मुक़ाबलो हो। शाम जो पहर राति जी ऊंदाहीअ में ॿुॾी रहियो हो। मल्ह बि आख़िरी हुई। शेर मीरबहर ऐं अंब शीदीअ जा हथ पियल हुआ। वारनि ऐं जाठुनि जा ज़ोर हली रहिया हुआ, पर मल्ह निबरण जो वारो ई न पे वरितो। फ़तेह मोहम्मद हिसबाणी जीप चालू कराए जीप जूं बतियूं ॿाराए मुक़ाबलो जारी करायो ऐं जीप जो तेल ख़तम थी वियो, पर मल्ह पोइ बि न निबिरी। वरी फ़तेह मोहम्मद हिसबाणी वारनि जिन काननि जे ठहियल ॿूड़नि ते वेठल हुआ, उन्हनि सभिनी खे बाहि ॾियारे रोशनी कराई ऐं उहा आख़िर मल्ह शेर मीरबहर अंब शीदीअ खे वारो पटे हेठि उछलाए सरसी माणी। नाने ॿियो ॿुधाए त हाला में सरवरी जमायत जे रूहानी पेशवा हज़रत मोहम्मद ज़मा तालिबुल मौला जी सरपरस्तीअ हेठि मल्ह मुक़ाबलो करायो वियो। उन मुक़ाबले में मिरपुखास ज़िले जो रईस घोड़े ते वेही पैसनि सां भरियल कपड़नि जी ॻोथरी मल्ह खटींदड़ पहलवान खे उछलाए ॾींदो हो। शेर मल्ह मारे ऐं इनाम वठण लाइ बाही में फिरियो त घोड़े ते वेठल रेस पैसनि जूं 2 ॻोथरियूं शेर ॾे उछलायूं, पर शेर ॻोथरियूं न खयूं ऐं अॻिते हलियो वियो। रईस कावड़ में बाहि थी वियो त शेर खे वॾी मस्ती आहे, मुंहिंजो इनाम न खयाई। वरी मुक़ाबलो हलियो। वरी शेर मल्ह खटी बाहीअ में फिरियो त घोड़े ते वेठल रेस वरी 2 ॻोथरियूं उछलायूं, पर शेर इनाम खे निहारियो बि न त रेस घोड़े तां लही शेर खे रड़ करे चयो, मीरबहर मुंहिंजो इनाम छो नथो खणी? शेर वराणियो, साईं पहलवान आहियां, उछलाए पैसा नाचुनि खे ॾिबा आहिनि, पहलवाननि खे इज़त सां इनाम मिलंदो आहे। रईस शेर खे बाहुनि खां पकड़े भाकुर पातो ऐं पोइ सदाई रेस मल्ह पहलवान खे हथ सां इनाम ॾींदो हो। नाने फ़तेह मोहम्मद हिकु जेकबाबाद जे सरकी ख़ानदान जो वाक़ियो ॿुधायो त सरकी ख़ानदान जे पगदार पुट जो ज़िद हुओ त खेसि शेर ॾिसणो आहे ऐं पंहिंजे पीउ आॾो हर राति रोंदो हो त खेसि शेर ॾिसणो आहे। शाम जे पहर में मलाखड़े जा ऐलान शुरू थिया। पहलवाननि कपिड़ा लाहे संदरा ठाहिण शुरू कया त उहो नंढो पीउ खे चवणु लॻो त बाबा शेर किथे आहे? संदसि पीउ शेर वटि वठी वियो ऐं चयईं त हीउ अथई शेर। नंढड़ो खिली चवणु लॻो त हीउ त माण्हू आहे, अव्हां त चयो शेर वाह जो मल आहे। संदसि पीउ चयुसि, शेर आहे त माण्हू, पर ताक़त ऐं जज़्बो शींहं वारो अथसि। शेर मीरबहर आलमी मुक़ाबलनि में यूरोप जे पहलवान जॉर्ज ज़ेविस्को खे हाला में धसियो। शेर हिंदुस्तान गुरनाम सिंह खे हैदराबाद में न्याज़ स्टेडियम में शिकस्त ॾिनी। इंग्लैंड जे हेंगरीअ खे नेशनल स्टेडियम कराची में हाराइण ते मजबूर कयो ऐं अफ़गानिस्तान जे पहलवान कुतुब खे फैज़मल खैरपुर मीरस में मल हाराए सोभ माणी। इन खां अलावा
मुल्की मुक़ाबलनि में अलाह जुड़ियो समय खे लाड़काणी, टंडो आदम ऐं हैदराबाद में शिकस्त ॾेई रुस्तम सिंध जो लक़ब बरक़रार रखियो। उन दौर में अंब शीदी, दोस्त मोहम्मद कल्होड़ो, तगियो फुल, अब्दुल करीम मीर बहर, यको खासकेली, लालू फुल, जमादार रहीम, नूरदीन बबर, नवाज अली खान पठान, कलब अली जतोई, अली बख्श चाकी, बख्शल डखण, रमजान मंगसी, करीम बख्श शीदी, होशू हालाई, इकबाल जोगी ऐं शमन शाह सां दिलचस्प मुक़ाबला थिया ऐं 60 खां 70 वारे ॾहाके में शमन शाह शेर मीर बहर खे मल्ह मारे सरसी बिमानी। उन वक़्तु शमन शाह जी जवानी हुई ऐं शेर जवानी पार करे वॾी उमिरि वारे अंग में अची वियो हो। शेर मीर बहर 32 साल मल्ह जी ख़िदमत कई ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो तरफ़ां मल्ह जो क़ौमी कोच मुक़ररु कयो वियो, जेकी ज़िया जे दौर में समूरा उहिदा ख़तम कया विया। शेर मीर बहर जूं 2 शादियूं हुयूं, हिकु वॾड़नि जी पसंद, जंहिंमां अली मोहम्मद मीर बहर शेर पंहिंजे पीउ जो नालो पुट ते वरायो ऐं हवा ख़ातून ऐं ॿी शादी प्यार जो प्रणो कयईं, जंहिंमां अमीर अली, शहाबुद्दीन, निज़ामुद्दीन, ज़फ़र अली, मुनवर अली, इमदाद अली, मीरा ख़ातून ऐं नून ख़ातून औलाद नसीब थियसि। संदसि पोयरनि पारां मल्ह विढ़ण जी कोशिश केतिराई दफ़ा कई वई ऐं मलाखड़नि में संदरा ॿधी विढ़ंदा बि रहिया, पर ॾात जंहिंखे नसीब थिए। हर माण्हू शेर नथो थी सघे, छो जो शेर जो जिस्म, कपड़नि पाइण जो तरीक़ो, पटके ॿधण जो हुनुर ऐं मैदान में शींहं वांगे गजगोड़ करे मल्ह मारण हर कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। शेर मीर बहर 1984 में बुकुनि जे मर्ज़ में फांसी पियो ऐं कराची जे सिविल अस्पताल में 28 मार्च 1985 में हिन फ़ानी जहान मां हमेशह लाइ अलॻि थी वियो। संदसि मढ़ खे ॻोठ भरिसां नाथन शाह बुखारीअ जे दरगाह में आरामी कयो वियो।